मुगेरी बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो 6 खून ऐं 4 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर 6 करोड़ 18 लख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। MPA सरदार चांडियो जे सरपंच में अब्दुल जब्बार सोलंकी ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुगेरी धुरिन में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो। सोलंकी बिरादरी जे 4 ॼणनि शौकत, माजिद, अमजद ऐं अमीर जा खून मुगेरी धुर ते साबित थिया। फी खून बहा 60 लख रुपया रखी वई। कंबर मां तफ़सील मालूम कयूं था रहीम मंगी खां। जी रहीम मंगी। उसके PPMPA नवाब सरदार खान चांडियो जी सरपंची में लालू राख भरसां ॻोठ मियां रतो सोलंकी जी सोलंकी बिरादरी ऐं ॻोठ कायम खान मुगेरी जी मुगेरी बिरादरी जे ॿिनि धुरनि अब्दुल जब्बार सोलंकी ऐं मोहम्मद सिद्दीक मुगेरी जी धुरनि में हलंदड़ खूनी तकरार तां मारिजी वियल 7 ॼणनि जे खूननि जो राजूनी फ़ैसिलो थी गुज़रियो ऐं जंहिंमें धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद मुगेरी धुर मथां सोलंकी बिरादरी जा 4 खून साबित थिया, जंहिंमें 3 ॼणा पाण में सॻा भाइर हुआ, जिन में शौकत अली, माजिद अली, अमजद अली ऐं हिकिड़ो संदन पुफाट अमीर अली सोलंकी जा 4 खून मुगेरी जे धुर मथां साबित थिया। फी खून जी 60 लख रुपया मुक़ररु कई वई ऐं अहिड़ी तरह 4 खूननि जी मुगेरी बिरादरी जे धुर मथां 4 खूननि जी 2 करोड़ 40 लख रुपया जेको आहे सो ॾंढ रखियो वियो, जॾहिं त मुगेरी धुर मथां सोलंकी बिरादरी जा घर ड्राइण ऐं संदसि मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण जा 1 करोड़ 20 लख रुपया मुगेरी धुर मथां रखिया विया, जॾहिं त 1 ॼणे खे ज़ख़्मी करण जा 8 लख रुपया रखिया विया ऐं अहिड़ी तरह सोलंकी बिरादरी जा हथियार खणी वञण ते मुगेरी धुर मथां 10 लख रुपया रखिया विया ऐं 1 ॼणे खे मुगेरी धुर तरफ़ां सोलंकी बिरादरी जे 1 ॼणे खे चर्स जे कूड़े केस दाख़िल कराइण जा 5 लख रुपया रखिया विया ऐं अहिड़ी तरह मुगेरी धुर मथां 3 करोड़ 83 लख रुपया ॾंढ रखियो वियो, जॾहिं त हलंदड़ झेड़े में हिकु वाटाड़ू अब्दुल सत्तार टोटाणी बि मारिजी वियो हुयो ऐं जंहिंजो खून बि मुगेरी धुर मथां साबित थियो, जंहिंजा बि मुगेरी धुर मथां 60 लख रुपया रखिया विया। अहिड़ी तरह हिकु राहगीर बि ज़ख़्मी थियो हुयो ऐं उनजा बि मुगेरी बिरादरी मथां 25 लख ऐं अहिड़ी तरह मुगेरी बिरादरी मथां मजमूई तौर 4 करोड़ 68 लख रुपया ॾंढ रखियो वियो, जॾहिं त मुगेरी बिरादरी जे मारिजी वियल 2 ॼणनि ख़ालिद मुगेरी ऐं गुलाब मुगेरी जा खून सोलंकी बिरादरी मथां जेको आहे साबित थिया, जंहिं करे अब्दुल जब्बार सोलंकी जे धुर मथां 1 करोड़ 20 लख रुपया ॾंढ रखियो वियो, जॾहिं त मुगेरी बिरादरी जे ज़ख़्मी थियल 2 ॼणनि जा 30 लख रुपया रखिया विया। अहिड़ी तरह मजमूई तौर सोलंकी बिरादरी मथां 2 खून साबित ऐं 2 ज़ख़्मी करण ते 1 करोड़ 50 लख रुपया ॾंढ रखियो वियो ऐं जॾहिं त मजमूई तौर फ़ैसिले में 2 धुरनि मथां 6 करोड़ 18 लख रुपया ॾंढ रखियो वियो ऐं अहिड़ो फ़ैसिलो 2 धुरनि क़बूल कयो ऐं फ़ैसिले में मौज़म अली आबासी MPA बुरहान खान चांडियो, मीर हमायूं खान मुगेरी, सरदार चंगेज़ खान पंवर समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि ऐं शिरकत कई। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 धुरनि में 5 साल अॻु ज़रई ज़मीन अॻियां पियल सरकारी मुआग जे ज़मीन जे टुकड़े जे मामले सां 2 धुरनि में 5 साल अॻु झेड़ो थियो हुयो ऐं 2 धुरनि तरफ़ां हिक ॿिए जा 7 ॼणा मां क़तल कया विया हुया ऐं अहिड़ी तरह जॾहिं त सोलंकी बिरादरी जो 1 ॼणो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो, जंहिंजी मुगेरी बिरादरी खां साख वरिती वई ऐं उन्हनि उन खां लातालगी ॾेखारे छॾी ऐं 5 सालनि खां हलंदड़ झेड़े दौरान 2 धुरनि जा जो सवे जरेब ज़मीनूं बि जेको आहे सो गैराबाद पियल हुयूं ऐं अहिड़ी तरह इलाइक़े वासियुनि पिण ख़ौफ़ में वरितल हुया ऐं अहिड़ी तरह 2 धुरनि जो राजूनी फ़ैसिलो करे ऐं जेको आहे सो मजमूई तौर 2 धुरनि मथां 6 करोड़ 18 लख रुपया ॾंढ रखियो वियो ऐं ॾंढ जी रक़म धुरियूं 3 क़िस्तनि में अदा कंदियूं ऐं जंहिं बाद धुरियूं हिक ॿिए खे केस बि लिखी ॾींदियूं ऐं अहिड़ो फ़ैसिलो 2 धुरनि क़बूल कयो, जंहिं बाद ख़ैर जी दुआ घुरी वई। जी महिरबानी वांजी रहीम मंगी। खबरों ने अपडेट